अस्सलाम वालेकुम नाज़रीन, दादू न्यूज़ इशू में भलकार मैं यार तव्हांजो राजा अल्ताफ़ अब्बासी। हिमर पाण मौजूद आहियूं दादू पायलट हाई स्कूल के साम्हूं वॉलीबॉल ग्राउंड ते, जिते वॉलीबॉल जो वॾो मेलो लॻल आहे। अचो त हितां जी जेके शाइक़ीन आहिनि ऐं टूर्नामेंट कमेटी आहे ऐं प्लेयर आहिनि उन्हनि खां मालूम कंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। साईं अवल त असां महिरबानी आहे कुर्बान क्लब वारनि जी तरफ़ां दादू जा हितां जा शाइक़ीन तमामु प्यारा आहिनि ऐं हीअ जेकी रांदि आहे इहा सिंध जो हिकिड़ी सक़ाफ़त जे हिसाब सां हींअर हीअ पॉइंट वठी वई आहे। सिंध जे नौजवान हिन में भरपूर हिसो वरितो आहे ऐं सिहत जी जंहिं बि मुल्क जा ग्राउंड ऐं पार्क आबाद आहिनि उते उहे बीमारियुनि खां उहे पाक हूंदा आहिनि, ख़ुशहाली हूंदी आहे। वॾी महिरबानी हिननि इहो हिकिड़ो मौक़ो ॾिनो आहे दादूअ जे माण्हुनि, असां उन्हनि खे वेलकम कयूं था। वॾी महिरबानी आहे। हर साल वांगुरु हिन साल जो हिन तारीख़ जो इंतज़ारु कंदा आहियूं, छो जो हीअ असांजे दादू शहर में हिकु वॾो टूर्नामेंट थींदो आहे। तमामु पंजाब जा सिंध जा प्लेयर एक्शन में नज़र ईंदा आहिनि। हीअ उहो टूर्नामेंट आहे जंहिंमें मां बि इंजॉय कंदो आहियां, माण्हू बि इंजॉय कंदा आहिनि ऐं इंशाअल्लाह ताला हिन टूर्नामेंट जो असांखे दादू वारी जो सदाईं इंतज़ारु हूंदो आहे। ऐं जॾहिं बि टूर्नामेंट थींदो आहे त पंजाब जा प्लेयर पुछा कंदा आहिनि त दादू में टूर्नामेंट कॾहिं आहे, छो जो दादू में आहे जादू। जादू इहो आहे त पुन्नू बि हिते आहे, शाका बि हिते आहे, लालो पाण बि हिते आहे ऐं हे लाले था सभु हिते। हे असांजी मेरा शूटिंग वॉलीबॉल क्लब की तरफ़ां एक ही आल पाकिस्तान आहे जेका असां सरदार फारूक अहमद जमाली SSP मरूम जी याद में कई आहे ऐं उन में असांजी सपोर्ट जेका ज़ेर निगरानी उहे जमाली साहब पैदा कनि, रेस आमिर फारूक साहब, रफ़ीक साहब ऐं ॿियो असांखे वरी जेको माली आहिनि उन में म्यूनसिपैलिटी दादू, डिस्ट्रिक्ट काउंसिल दादू थ्रू डिप्टी कमिश्नर दादू ऐं साईं ॿियो असांजो स्पोर्ट्स यूथ जो डिपार्टमेंट आहे कराची जो, उन बि असांजी माली सपोर्ट कई आहे। ऐं तव्हां ॾिसो पिया था सभु कुझु तव्हांजी नज़र में आहे। ॿाहिरियां दोस्त केतिरा महिमान अची विया आहिनि, उन्हनि जी रिहाइश जो बंदोबस्तु कयो अथऊं, के होटलुनि में के प्राइवेट जाइनि में रहिया अथऊं। ऐं आहे त वॾी ॻाल्हि, ॾुखी ॻाल्हि आहे पर करे वञूं था जदोजहद में, शौक़ु आहे असांजो। सही नौजवाननि जे लाइ त हे ग्राउंड सजाया अथऊं, ॿुहारी ॾेई उन्हनि खे तयारु करे ॾियूं था, हर शइ उन्हनि खे अवेलेबल करे ॾियूं था। खेॾण त कमु उन्हनि नौजवाननि जो आहे, कोशिशि कयूं था त जीअं उन्हनि जो तादाद वधे। इंशाअल्लाह ताला असांजी हे दादू जूं बस सुठियूं क्लबूं आहिनि। सही, मैं आरिफ अल्लाह पंजाब से आया हूँ और ये मेला बहुत अच्छा है अल्हम्दुलिल्लाह। ये दादू का टूर्नामेंट पूरे पाकिस्तान में मशहूर है। गेम के लिहाज से, इंतज़ाम के लिहाज से इसकी इंतज़ामिया भी अच्छी है, टीमें भी अच्छी हैं और दादू के लोग भी अच्छे हैं। दादू के नौजवान प्लेयरों के लिए आपका क्या मैसेज होगा? बस मेहनत करें और क्या, मेहनत करेंगे तो उसका फल ज़रूर मिलेगा इंशाल्लाह। सिकंदर गलू मेहरबानी मेहरबानी लाला साहब और गोल्ड मेडलिस्ट वर्ल्ड रिकॉर्ड मोट आया, वर्ल्ड रिकॉर्ड on my head, nobody could broken it। रफ़ीक अहमद जमाली उन भाउ जे यादि में टूर्नामेंट आहे, हुन सां वॾो सहकार कयो आहे। सिंध गवर्नमेंट सां सहकार कयो आहे, दादू गवर्नमेंट सां सहकार कयो आहे। उन वॾी महिरबानी, असां तव्हांजी बि महिरबानी इंटरव्यू वठण जी, असांजी महिरबानी। मां जेको आहे शदाद कोट खां आयो आहियां ऐं मेलो ॾिसणु मेराण शूटिंग वॉलीबॉल ऐं माशाल्लाह ॾाढो मज़ो पियो अचे। मां फस्ट टाइम दादू आयो आहियां, दादू में अचे ही करे ॾिसी अञा जेको मूंखे वधीक ख़ुशी बि थिए। माशाल्लाह फस्ट टाइम आयो, हीअ गेम आहे फस्ट टाइम पियो ॾिसां, माशाल्लाह ॾाढो मज़ो आयो दादू में अची मूंखे। जी नाज़रीन, तव्हां हिते जेको आहे शूटिंग वॉलीबॉल में जो टूर्नामेंट दौरान जेको आहे हितां जे शाइक़ीन ऐं टूर्नामेंट ऑर्गेनाइज़रनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, उन्हनि जो इहो ई चवणु आहे त अहिड़ा मेला जेके आहिनि उहे लॻणु घुरिजनि। हुकूमत खे खपे त अहिड़नि मेलनि में जेको आहे उन्हनि क्लबुनि सां ताउन करणु घुरिजे जीअं अहिड़ा मेला जेके आहिनि लॻी सघनि।